रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदो हुजूर जे दरबार में मौजूद हां, हुजूर जे दरबार में मौजूद हां। रात जो टाइम मुझे दोस्त अजीबो जा दोस्त अजीज हजरत अबू दरदा फरमाइन था गालिबन मगरब का बाद जो टाइम अगर टाइम में का कमी कोताही बुधाण में थे अल्लाह मुआफ फरमाए। हजरत अबू दरदा फरमाइन था मुझे मदीने जे मीर फरमायो अबू दरदा जी मुझा आका हल मां मुस्तफा जी दिल थी चवे मां महबूब जी दिल थी चवे त आमिर अंसारी जे घर हलऊं। कंहिंजे घर हलऊं वरी चो कंहिंजे घर हलऊं। केर थो चवे मदीने जो मीर थो फरमाए कंहिंखे थो फरमाए पंहिंजे सहाबी हजरत अबू दरदा रदी अल्लाह ताला अन्हा के मुझे आका फरमायो अबू दरदा जी मुझा आका हलो त आमिर अंसारी जे घर हलऊं। जी मुझा आका अॻियां मुझो मदीने जो मीर पोयां मुझे मुस्तफा जो गुलाम अॻियां मुझो मदीने जो मीर पोयां मुझे महबूब जो गुलाम। आइन उन वक्त छो त सूमर जी रात हुई। कड़ी रात हुई? सूमर जी रात हुई, 12 रबीउल अव्वल जी रात हुई, रहमत जी बरसात हुई, अचण वारी मुस्तफा जी जात हुई। मुझे हुजूर जो दीवानो हजरत अबू दरदा फरमाए थो जेडी मल आमिर अंसारी जे घरड़े जे दर ते पहुतासी अंदरों आवाज अची रहियो हो, अंदरों आवाज अची रहियो हो। मुझो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ते बीठो आ, मां भी हुजूर सां गॾु बीठो हां। आमिर अंसारी उन वक्त पंहिंजे घर जे बचड़न खे विहारे ॻाल्हि ॿुधाए रहियो हो। अॼु 12 रबीउल अव्वल जी रात आ, अॼु सूमर जी रात आ, अॼोकी रात में आई मुझे महबूब मुस्तफा जी ज़ात आ। अजीब इत्तेफाका आइन उन वक्त मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आमिर अंसारी जे दरड़े ते मुझो हुजूर तशरीफ फरमा थियो आ। हजरत अबू दरदा फरमाए थो जियां मुझे महबूब जे पाक कन्नन मुबारकन ते मथा इहो आवाज पंहिंजे सहाबी आमिर अंसारी जो पयो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दरवाजो फरमायो अबू दरदा दरवाजो खड़कायो वयो। अबू दरदा आयो, अबू दरदा जो ॾिठो त जंहिंजो मीलाद पियो कयां उहो महबूब अची वयो। जय महबूब जो मीलाद पियो कयां उहो मुझो महबूब सुहिणो अची वयो आ। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदमन ते किरी पवंदो आ, हुजूर जे कदमन ते किरी पवंदो आ। जियां घर में अंदर दाखिल थींदो आ उन कहिड़ा लफ़्ज़ चया उन त अरबीअ में पंहिंजी ज़ुबान सां ॿोलियो, मगर मां तोखे सिंधीअ में ॿुधायां त पंहिंजे घर जे भातिन खे छा पियो चवे उथी दिलड़ी सुजागी कर जे तलबी पई से आया थई। उथो बचड़ा होशियारी क्यों जे तलबियो प्यास आया थई। अजायो रोन छो त गालियूं पियो करे घरवारी रोई रही आ हुजूर जे इश्क में उन रोंदड़ ज़ाल खे थो चवे अजायो रोन जो सजण ने कया सदड़ा सजाया थई। अजीज़ान मल मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जियां अंदर आया वो सोनो आमिर अंसारी पंहिंजे बचड़न खे विहारियो वेठो आ। हुजूर पुछो आमिर जी मुझा आका छा पियो करी? मुझा आका महबूब जे आमद जी रात हुई, पंहिंजे बचड़न खे उन खुशीअ में हुजूर जे आमद जी मुबारक पियो ॾियां। तवज्जो मुझा दोस्तों हजरत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नाराज न थिया। मुर्की मुझे मदीने जे मीर जेके पाक जुबान मां पाक लफ्ज़ मुबारक फरमाया ओ मिलाद करण वारा अखियूं दिल जूं खोले ॿुधण खां पोइ अंदाज़ो लगा त मिलाद करण वारे ते रुगी
अल्लाह राज़ी न थींदो आ, खुदा त राज़ी थींदो आ, पर मुझो मुस्तफ़ा ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदो आ। मुझे मदीने जे मीर फरमायो, या आमिर इन्नल्लाह फतह लक अबवाब रहमतिक, अबवाब रहमतिक। ऐ आमिर जी मुझा आका तुम मुस्तफ़ा जे आमद जी खुशी करे रहियो आ, मुझो अल्लाह पंहिंजे रहमत जा दरवाजा तुझे मथा खोले रहियो आ। हुजूर छा फरमायो, ॻाल्हायो न मिठा, रुगी तहां सुभान अल्लाह इहा ई त ॻाल्हि आहे त ॾाढा सुभान अल्लाह चवण जा आदी थियूं, समझो बि। हुजूर फरमायो, आमिर जी मुंहिंजा आका इन्नल्लाह फतह लक अबवाब रहमतक। ऐ आमिर जी मुंहिंजा आका गाल इते पूरी न थी थे, मुझे मदीने जे मीर फरमायो, वल मलाइकतु कुल्लुहुम यस्तगफिरुनक, वल मलाइकतु कुल्लुहुम यस्तगफिरुनक। ऐ आमिर अल्लाह त तुझे मथा रहमत जा दरड़ा खोले छॾिया हल, पर मां मुस्तफ़ा ॾिसी रहियो हां मिड़ई ज़मीनुनि ऐं आसमाननि जा मलाइका तुझे बख़्शिश जे लाइ दुआऊं घुरी रहिया आहिनि। उथंदे ॻाल्हि तो ॿुधाई मदीने पाक जी, कंहिंजी ॻाल्हि कयां तो चो मदीने तय्यब जी, मदीने पाक जी गली आ, मदीने पाक जो शहर आ, छो त मदीनो मदीनो आ, मदीनो चो मदीनो नथो चवी, जेको वियो आ उन्हें खां पुछी ॾिस त मदीनो छाखे चइबो आ। जेके न वया हो अल्लाह उन्हनि खे मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। मदीने जो नालो वठबो आ न, पोइ जेके उन मदीनो ॾिसी ईंदा आहिनि उन्हनि जी दिलि ईअं पई तड़पंदी आहे जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आहे, पर पोइ ईअं चई छॾींदो आहे, ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोआड़े, ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोआड़े, ॾाढो थी रोआरे वेहा कीअं विसारे, ॾाढो थी रोआरे वेहा कीअं विसारे, ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोआरे, ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोआरे, ॾाढो थी रोआरे वेहा कीअं विसारे, ॾाढो थी रोआरे वेहा कीअं विसारे, ओ मूंखे मदीने जी यादि। अठई पहर दिलड़ी दाहूं करे थी, जेके मदीने मां थी आया हो न हींअर उन्हनि जे भरमे वारो निहारे त ॾिस तोर जी कैफ़ियत छा आहे। अठई पहर दिलड़ी दाहूं करे थी, अठई पहर दिलड़ी दाहूं करे थी, पंहिंजे सजण ला रोए रड़े थी, ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोआड़े, ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोआड़े, ॾाढो थी रोआड़े वेहा कीअं विसारे, ॾाढो थी रोआरे वेहा कीअं विसारे, ओ मूंखे मदीने जी यादि। आहे अर्ज़ु मौला आहे आस मौला मदीने में मारे, जंहिंजी तड़पा उहो दाह करे चवे, आहे अर्ज़ु मौला मूंखे मदीने में मारे, आहे अर्ज़ु मौला मदीने में मारे, मदीने जो कपिड़ो कफनड़ो ॾियारे, मदीने जो कपिड़ो कफनड़ो ॾियारे, ओ मूंखे मदीने जी यादि अदा ॾाढो थी रोआ
वारे हो मुखे मदीने जी याद डाडो थी रोवारे डाडो थी रोवारे वे हकीय विसारे डाडो थी रोवारे वे हकीय विसारे ओ मुखे मदीने जी याद महबूब जो शहरा मदीने जो शहरा बहराड़ी खो सादड़ी वेचारी औरत उम्रे जेला आया छा जेला आया उम्रे जेला आया सादड़ी वेचारी बहराड़ी जिया सिंधी पूरो पढ़ल काने का स्कूल वेचारी कदह कान वैया अखरन जी खबर काने का कुरान करीम किरायत सा कान पढ़िया मुझे हुजूर जे रोजे पाक दे निहारे रहिया आका जे रोजे दे निहारे करे मुझे महबूब ते दुरूदो पाक पढ़ी रहिया सलातो सलाम पढ़ी रहिया उन जे भर में हिकड़ी शहर जी पढ़ी लिखी नौजवान वेठिया जेका यूनिवर्सिटी में पढ़ी चुकिया जेका कॉलेजन में पढ़ी चुकिया जेका कुरान भी हिक भले कार्य वटे पढ़ी चुकिया इन वेचारी सादड़ीअ जो दुरूद जा ऐं मुंहिंजा दोस्त सादड़ा अल्फाज बुधी करे हिन दे निहारे खिले थी हिन दे निहारे मुर्के थी हिन दे मुर्की करे किरायत सां मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ण शुरू थी करे उन बहराड़ीअ जे वेचारी औरतड़ीअ उन सादड़ीअ औरतड़ीअ जॾहिं उन वॾी तालीम याफ़्ता औरत जे ज़ुबान मां किरायत सां दुरूद पढ़ंदे ॿुधो वेचारी ख़ामोश थी वई आस्ते आस्ते मुझे हुजूर जे रोज़े दे निहारे अखियूं बंदि करे रोई चवण लगी मुझा आका ओ मुझा आका मूं त दुरूद पे पढ़ियो मूं त दुरूद पे पढ़ियो पर जॾहिं हिन नौजवान दुरूद पढ़ियो आ लगे तो त मूं सही कोन पे पढ़ियो ओ मुझा आका मुखे त सही दुरूद भी पढ़ण कोन थो अचे मुखे त लफ़्ज़न जी अदायगी सही कान थी अचे ओ मुझा महबूब हाणे त दुरूद पढ़ंदे भी मुखे शर्म थो अचे इए रोई रोई अख सां लगंदी आ मुझो मदीने जो मीर दीदार कराईंदो आ ऐ मुझा दोस्त अजीज बेचारी सादड़ी बहराड़ीअ जी औरत आ मुझे महबूब जॾहिं दीदार कराए महबूब फरमायो ऐ मां मुस्तफा जी दीवानी अल्लाह जी बानी तू रो न तू परेशान न थी खुदा ऐं मुस्तफा जी निगाह तुझे लफ़्ज़न जे मथां नाहे तुझे किरायत जे मथां नाहे खुदा ऐं मुस्तफा जी निगाह ॾियण वारो हुजे या पढ़ण वारो हुजे उन जे नियत मथा हुंदी आ मुझो रब भी तुझे नियत खे जाने थो मां मुस्तफा भी तुझे नियत खे जाना थो फिक्र न कर तुझा सादा लफ्ज मुझे रब खे ॾाढा वणी वया ऐ मुझा दोस्त ऐ मुझा मुसलमान भा जॾहिं भी मुझे महबूब ते दुरूद पढ़ी त इहो न ॾिसजां त मां कहिड़े अंदाज में थो पढ़ां पंहिंजे दिल जे कैफियत ॾे ॾिसजां त मुंहिंजे दिल जो छा हाल ॻाल्हि समझ में आई जेको मुझे महबूब जो मीलाद जो मुखा मुझा दोस्त वज़ाहत रहिजी वई इश्क में हलियो विस मीलाद जी माना छा आहे चो हुजूर जो ज़िक्र करण ज़िक्र मुस्तफा सादन लफ़्ज़न में मीलाद जी माना छा आहे हुजूर जी आमद मना ज़िक्र मुस्तफा करण यानी जंहिं जगह ते ज़िक्र मुस्तफा थींदो आ जंहिं जगह ते ज़िक्र मुस्तफा थींदो आ उन जगह ते जेके वेठा हूंदा आहिनि उन्हनि जे बख़्शिश लाइ माण्हू न मलाइका भी दुआऊं घुरंदा आहिनि माण्हू रुगी न मलाइका भी दुआऊं घुरंदा आहिनि मलाइका बख़्शिश जी दुआ घुरंदा आहिनि अल्लाह छा फरमाईंदो आहे मुंहिंजो अल्लाह वरी पंहिंजे रहमत जा दरड़ा चो पंहिंजे रहमत जा दरड़ा खोले छॾींदो आहे हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आउं पंहिंजे तरफ़ खां नथो चवां हाणे थोरा तोखे दलील ॾेई वरी इश्क में मोटी थो अचां अल्लामा इस्माइल हक़ी सब चो रहमतुल्लाह तआला अलैह अल्लामा इस्माइल हक़ी
हकी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन था, जेको भी पंहिंजे घरड़े में मुझे महबूब जी महफिल सजाईंदो आ, सजो साल मुझो अल्लाह उन जे घरड़े ते रहमतूं बरसाईंदो आ। वरी जुमलो तो दोहराया छो त कहे मुल्ले मौलवी जो नाहे, हजरत अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह ताला अलैह जो तफसीर रूहुल बयान में मौजूद आ त जेको भी मुझे महबूब जे मीलाद जी महफिल सजाईंदो आ, मुझो बेनियाज रब सजो साल उन जे घर जे मथा रहमतन जो नुज़ूल फरमाईंदो आ। अञा हिकड़ो दलील ॾेई पो वरी पोइते मोटी शाह वलीउल्लाह मुहद्दिस दिहलवी जो रहमतुल्लाह अलैह नालो नाला याद कंदा वञो, नालो छा वरतो? शाह वलीउल्लाह। मता सुभाणे अदे जुल्फकार त मौजूद नाहे, अल्लाह ताला उनके सलामत रखे। उन जा ब भाइर मौजूद हन, अदा आशिक हुसैन, अदा मुमताज अली। मता को सुभाणे उनके चवे मीलाद कयो त था, पर तव्हां वटि सनद कहिड़ी आ? मुंहिंजा मिठड़ा नाले भाई आशिक हुसैन, अदा मुमताज अली। उनके चइजा त असांखे भला ॿी त ख़बर कान्हे का, पर इहो अॼु राति ताज़ो ॿुधो त मुझे महबूब जे सहाबी आमिर हुजूर जे खुशी जी खुशी पे कई त अल्लाह जे महबूब चयो त मलाइका तहां जे लाइ दुआऊं घुरी रहिया। अल्लामा इस्माइल हकी फरमायो सजो साल रहमतुन जो नुज़ूल थींदो। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दिहलवी जो नालो ॿुधी करे वॾे में वॾो मौलवी भी फिलहाल पी जीवींदो। उहो फरमाए थो मां मक्के जे सरजमीन ते मौजूद हां। काथे? वरी नालो वठो छाजो? भला कायनात जे अंदर सब खां वधीक अफजल शहर अल्लाह कहिड़े शहर खे बनायो आ? ॻाल्हायो चो मके पाक खे, चो कंहिंखे जंहिं मके में हिकिड़ो नफ़िल पढ़ त हिते ॻाल्हाइण ते टैक्स लॻल आहे। हिकड़े नफिल जे एवहा जमीन मौजूद हुई, खे जे रुगी सरजमीन खे न, लेकिन रूए सरजमीन खे इज्जत मिली। दलील नौजवानन जे लाइ ॾींदो हला कीअं रूए जमीन खे इज्जत मिली। हुजूर मक्के में कदम रखियो, अल्लाह जे ज़ात बाबरकात हुजूर जे कदम जे सदके ॿुधाए त रूए जमीन खे पाक कयो आ या को न कयो आ। सोची पो जवाब दे कलमे पढ़ण वारा मुसलमान, ओ सीता जा दीवाना, गिरदो नवाह खां अचण वारा, वारह खां अचण वारा, मरखंडन मां अचण वारा, ओरे परे खां अचण वारा। सोचे पो ॿुधा अंबिया त अॻ में भी हुया, उम्मतूं त अॻ में भी हुयूं, निमाज़ूं त अॻ में भी हुयूं। भले तरीक़ो अलग अलग हुयो, अंदाज़ अलग अलग हुयो, लेकिन निमाज़ूं हुयूं। मूंखे जवाब दे कंहिं भी नबी जे उम्मत खे इहा इजाज़त हुई घर में नमाज पढ़े? कहीं नबी जे उम्मत के इजाजत हुई बन्नीअ में नमाज पढ़े? कहीं नबी जे उम्मत के इजाजत हुई गाड़ीअ में नमाज पढ़े? कहीं नबी जे उम्मत के इजाजत हुई ट्रेन में नमाज पढ़े? कहीं के भी इजाजत कान हुई। छाजे करे कोन हुई? जिते नबी निशान लगाईंदो हो इबादत उते ही थींदी ही। इजाजत नबी फरदर फरदर दींदो हो, इबादत फरदर फरदर थींदी ही। रब जे ज़ात चयो मुस्तफा न की तो सा लिखो, न की तुझे हिनन गुनाहगारन सा लिखो आ। ओ मुझा महबूब, ओ मुझा महबूब, कदम तुझो मक्के जे सरजमीन ते तो रखा, पाक रूए जमीन के करे तो छड्या। गुलामन के ऐलान करे चेजा घरन में हुजो, ओताकुन में हुजो, बंगुलन में हुजो, जमीनुन ते हुजो, पानी वहंदा हुजो या सफर में हुजो, रुगी मुहड़ काबे दे कजो। काबे दे मुहड़ करण तव्हां जो कमा, नमाज कबूल करण मुझे सुने करीम रब जो कमा। सरकार जी आमद, दिलदार जी आमद, मक्की की आमद, मदनी की आमद। शहर मक्के
जो महक्यो शहर मके, जो महक्यो हादी हुजूर आयो आ शहर मके, जो महक्यो अल्लाह शहर मके, जो महक्यो हादी हुजूर आयो आ शहर मके, जो महक्यो। बचार गालियूं करे वठां ना तू त घणियूं हन पर मां चाह तो ॿ ॻाल्हियूं करे वठां मूंखे ॾुख रहिजी वेंदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके नातुनि जा शौक़ीन आहिनि नाराज़ न थीजो, दिलि चवे थी ॿ चार नयूं नयूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए वठां। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मके जे सरज़मीन ते अल्लाह जे ज़ात महबूब जो इंतखाब छो कयो? मके जे सरज़मीन ते अल्लाह महबूब जो इंतखाब छो कयो? ए नौजवानो, ए नौजवानो, ए नौजवानो, हिन फ़कीर जी ॻाल्हि ॿुधो। अॼु दुनिया जी साइंस और टेक्नोलॉजी मुंहिंजा दोस्त रिसर्च करे इन फाइनल डिसीजन ते पहुती आहे त रूए ज़मीन जो विच, रूए ज़मीन जो विच अमेरिका में न आहे, इसराइल में न आहे, यरूशलेम में न आहे, ईरान में न आहे, तुर्की में न आहे, पूरी कायनात जो विच आहे त मके जे शहर में आहे। वरी जुमलो थो दोहराया, सादन लफ्ज़न में ॻाल्हि ॿुधिजो। ए किरोना आई न, ख़ासि करे नौजवान जेके पढ़िया लिखिया आहिनि, ए किरोना आई हुई न, हक़ीक़त छा आहे सभु कंहिंखे ख़बर आहे। लेकिन किरोना में मुंहिंजा दोस्त पहिरियों ई त अंदाज़ो लॻायो, उन्हनि खे अंदाज़ो हुयो त असां कंहिं बि नमूने सां मिड़ई काबे जो तवाफ़ बंदि करायूं। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मके जे ज़मीन वारे काबे जो त तव्हां तवाफ़ बंदि था करायो, बैतुल मामूर ते त काबे जो तवाफ़ हली रहियो आहे, फरिश्ता तवाफ करे रहिया आहिनि। लेकिन मुंहिंजा दोस्त जिन तवाफ बंदि करायो, अदे मोहम्मद बिन सलमान खे पटियूं पढ़ाए पढ़ाए बंदि करायो। जेॾी महिल कुझु ॾींहं गुज़रिया उन्हनि साइंसी बुनियादनि ते ॾिठो त ज़मीन अनबैलेंस थींदी पई वञे, ज़मीन जा ख़तरात वधंदा पिया वञनि। जॾहिं पाण में डिस्कस कयूं, डिस्कस करे फाइनल मुंहिंजा दोस्त डिसीजन इहो निकितो त इहा ई ज़मीन जो विच आहे, इन जे चौगिर्द जेको ही तवाफ हली रहियो आहे, इहो तवाफ ॾिसण में त इंसाननि जो आहे। उन्हनि सां गॾु अहिड़ियूं ताक़तवर शयूं आहिनि जेके ज़मीन जो बैलेंस बरक़रार रखियो वेठियूं आहिनि। हिक ॿिए खे चवण लॻा अगरि जल्द काबे जो तवाफ शुरू न करायव, हे ज़मीन अनबैलेंस थी वेंदी, उहो सानिहो ईंदो जो ज़मीन ॾिसंदे ॾिसंदे गलती थी वेंदी, दुनिया तबाह थी वेंदी। हुननि तो असां ते थोरो न कयो हो, पंहिंजूं ज़िंदगियूं बचाइण लाइ काबे जो तवाफ जारी कयूं। मुंहिंजे अल्लाह पंहिंजे महबूब जे इज्जत और अज़मत के सरबुलंदी के लफ्ज़ ओ दुनिया वारो, तव्हांजी साइंस जिते इंतहा कंदी, मुझे मुस्तफा जे अकुल जी इब्तिदा। तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, सरकार की आमद, दिलदार की आमद। सुभान अल्लाह। याद रखी छॾियो, हुननि तव्हां सां थोरो न कयो पर अंदाज़ो लगायो। जॾहिं न ऐलान थियो त मोहम्मद बिन सलमान काबतुल्लाह शरीफ जे तवाफ जो इजाज़त ॾेई छॾी आहे, ख़ुदा जो कसम मायूं मर्द ख़ुशीअ में रोवन पिया, ख़ुशीअ में रोवन पिया। हाणे जॾहिं पहिरीं रबीउल अव्वल ते ऐलान कई त बाबा सभु पाबंदियूं ख़त्म, भले अचे काबे खे चंबड़ो। जॾहिं काबे के चंबड़ो त तव्हां हींअर कंडीशन त ॾिसो, जहाज़नि में जगह कान्हे का, जहाज़नि में जगह कान्हे का। ऐं मुस्लमान जवाब ॾे, ही सभु कुझु छा आहे? चओ इहो सभु कुझु वरफ़अना लक ज़िक्रक जो कमाल आहे। चओ त तुंहिंजो मुंहिंजो सुहिणो नबी हम्माद नबी, हम्माद नबी, हम्माद हमीद महमूद नबी, हम्माद हमीद महमूद नबी, हम्माद हमीद महमूद नबी, महताब नबी, खुर्शीद नबी आहे, मस्तन जी नबी नबी कुरान जे पारन में नबी अल्लाह अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो, हुजूर जा मस्तानो, मुझे करीम काले सलात व सलाम जी आमद काथी चो मक्के जे सरजमीन ते काथे थी, मक्के जे सरजमीन ते। साइंस वारन के हाणे खबर पई त जमीन जो विचा विच छा के चइबो आहे? चो दिल के चइबो आहे। हुजूर के छा खपे? चो दिल खपे। जवाब ॾे, हुजूर के छा खपे? दिल खपे। चो त तुंहिंजो मुंहिंजो सुहिणो नबी सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझा दोस्त अजीज दुनिया में आयो आ छो मुझो मुस्तफा आयो आ ए बेचारा भुलियल मानू सादड़ा मानू उन्हन के खबर ही काने का कल भी हुकूमत मुझे मुस्तफा जी अज भी हुकूमत मुझे मुस्तफा जी कयामत तय हुकूमत चो मुझे चो मुझे मुस्तफा जी चो त मुझो सुनो मुस्तफा जुमलो बुध जा मुझा दोस्त अजीज आशिक हुसैन खोसा जुमलो बुधी छड़ जा मुझो महबूब मुस्तफा मुझो महबूब मुस्तफा खत्म थियण ला कोन आयो आ मुझो महबूब मुस्तफा खत्म थियण ला कोन आयो आ मुझो महबूब मुस्तफा खत्म नबूवत जो ताज सजाइण ला आयो आ ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक खत्मत खड़ी लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक ताजदारे खत्म नबूवत वरी सागियो जुमलो दोहराया तुझो मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खत्म थियण ला कोन आयो आ छो आयो आ चो खत्म नबूवत जो ताज सजाइण आयो आ पाराए रब मोकिलियो आ उन ताज के सजाइण मुझो मुस्तफा आयो आ गौर कजा मुझा दोस्तो कंहिंखां कहीं सवाल कर हिन वक्त नबूवत कंहिंजी आ जवाब दियो मां चवा हजरत मूसा जी कबूल कंदो मां चवा हजरत इब्राहिम जी कबूल कंदो अल्लाह जो नबी कोने चाचो आहे जो आहे त अल्लाह जो खलील आहे त अल्लाह जो कलीम लेकिन नबूवत आहे त मुझे मुस्तफा जी जवाब दियो नबूवत कहजी आ चो आका जी नबूवत कहजी आ गाला नबूवत कहजी आ मुस्तफा जी रिसालत कहजी आ मुस्तफा जी या उम्मत कहजी आ चो मुस्तफा जी नबूवत मुस्तफा जी रिसालत मुस्तफा जी उम्मत मुस्तफा जी किताब मुस्तफा जो ही जमानो कहजो आ जवाब दियो किताब मुस्तफा जो उम्मत मुस्तफा जी नबूवत मुस्तफा जी रिसालत मुस्तफा जी जमानो मुस्तफा जो चो रहमत भी मुस्तफा जी जडे रहमत भी मुस्तफा जी त चो विलादत भी मुझे मुस्तफा जी सुभान अल्लाह न न न अन्या आशिकन के मजो वठाइणो आ मुझा दोस्त नबूवत मुस्तफा जी रिसालत मुस्तफा जी रहमत मुस्तफा जी किताब मुस्तफा जो जमानो मुस्तफा जो मुझा दोस्त अजीज जमानो मुस्तफा जो रहमत मुस्तफा जी विलादत भी मुझे मुस्तफा जी पहुंचो अजु जश्न भी मुझे मुस्तफा जो हली रहो आ जो आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार दिल्ली चवे थी दिल्ली चवे थी दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख फेरा मरहबा चवा ओ मत सब फेरा मरहबा चवा सरकार जी आमद आका जी आमद दाता जी अहमद छाप थी पे मिलाद करणो न छदी दासी या रसूल अल्लाह चवणो न छदी छाप थी पे मिलाद करणो न छदी दासी या रसूल अल्लाह चवणो न छदी दासी छो दुश्मन जेला तलवार दुश्मन जेला तलवार चो दुश्मन जेला तलवार कैदी लगी पई बहार कैदी लगी पई बहार दिल्ली चवे थी दिल्ली चवे थी दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख बेरा मरहबा चवा ओ मत सब बेरा मरहबा चवा
अज़ीज़ा ने मन दीवानो मस्तानो मां दलील सां ॻाल्हाईंदो हलंदुम बग़ैर दलील जे, छो त दोस्त उहो न हूंदो आहे जेको दोस्त जे लाइ मसला तैयार करे। दोस्त उहो हूंदो आहे जेको दोस्त जे मसलनि खे आसान कंदो आहे। कतन ईअं न कंदुसि त मुंहिंजे दोस्त खोसनि खे या उन जे मुंहिंजा दोस्त कामेटीअ खे या इलाइक़े जा जेका मुंहिंजा हुसैनी दोस्त हन, कासिमी दोस्त हन, ताहिरी दोस्त हन, जंहिं बि अल्लाह जे कामिल वलीअ जे निस्बत वारा हन, कंहिंखे बि को मयार ॾे त हे सजण साईं जो चरियो फ़क़ीर ठकावन न न ठकावन जी ॻाल्हि कान हलंदी आहे, पर चओ इश्क जी ॻाल्हि ज़रूर हलंदी आहे। अज़ीज़ा ने मन हाणे हीअ मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधजां, भले पोइ मां बस कयां। दिलि ठरी पई चओ मदीने वाग मुझा महबूब, चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुझा महबूब जॾहिं मके पाक जे अंदर होया या मदीने तय्यब में होया, मुझा मदीने जा साईं काॾे बि वींदा होया, पोयां सहाबा ईंदा होया। तवजह कजो, मुझा हुज़ूर काॾे वींदा होया, पोयां सहाबा ईंदा होया, हिक ॿिए खां को न पुछंदा होया, छा कंदा होया। ज़मीन जूं गलियूं सुगंदा होया, जंहिं गलीअ मां मुश्क जी खुशबू ईंदी हुई, पक थींदी हुई त मुंहिंजे पिरीअ हेॾे पैर पातो आ। वरी जुमलो थो दोहराया, अकीदे सहाबा अर्ज़ तो कया, मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सहाबी जॾहिं ईंदा हुया, महबूब मौजूद न हूंदा हुया, कंहिंखां पुछंदा को न हुया, हुज़ूर जो ॻोल्हा कीअं कंदा हुया। गली गलीअ में वञी करे रुगी हीअं रुगी साह खणंदा हुया, जाॾे हुज़ूर वींदा हुया, अतर ऐं मुश्क जूं खुशबू छॾे वींदा हुया। इहा ॻाल्हि जाई आहे या न, जवाब ॾियो। हुज़ूर जाॾे वींदा हुया, चओ हुज़ूर जाॾे वींदा हुया, पोयां मुश्क अतर जी न, तव्हां ईअं न चवंदो ओ जितां जितां सरकार विकूं वारे हलंदो, जितां जितां सरकार विकूं वारे हलंदो, जितां जितां सरकार विकूं वारे हलंदो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो, जितां जितां सरकार विकूं वारे हलंदो, जितां जितां सरकार विकूं वारे हलंदो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो। तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान, तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान, कॾहिं फंडी बकरीअ मां खीर प्यारे हलंदो, कॾहिं फंडी बकरीअ मां खीर प्यारे हलंदो, जितां जितां सरकार विकूं वारे हलंदो, जितां जितां सरकार विकूं वारे हलंदो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो। रुगी शहर न ॻाल्हि बि ॿुध, ॻाल्हि बि ॿुध। जॾहिं हिजरत जी रात हुई, रहमत जी बरसात हुई, बिस्तरे ते अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मुश्किल कुशा जी ज़ात हुई। चओ चओ कंहिंजी ज़ात हुई? अलीअ जो नालो वठी डरो थी सुन्नी तो के सुहई नारे हैदरी यारी, ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार, उहो नारो भरे हणे नारे हैदरी, ओ
जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो चइनि यारनि सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो नारो भली हणे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओहो नारो भली हणे नारे हैदरी टिकेट जन्नत जी हैदर अॾींदो टिकेट जन्नत जी हैदर अॾींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओहो नारो भरे हणे जेको जन्नत वञण लाइ तयार ओहो नारो भली हणे जंहिंजो अबू बकर उमर उस्मान सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो नारो भली हणे जंहिंजो कंबर वारे सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो वफारी जवानो आ यार ओहो नारो भली हणे जंहिंजो मशोरनि वारे साईं सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो सजण साईं सां प्यार ओहो नारो भली हणे अगी गाल बुधजा मुझा मदीने जा मीर हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा के बिस्तरे ते सुम्हारे करे मुझा हबीब अॻिते हलिया बस इते हिकिड़ो जुमलो चवंदो हला हुजूर हलन पिया सुनो अलीउल मुर्तजा शेर खुदा उन बिस्तरे ते आरामिया जॾहिं अर्ज़ कयो वियो सुहिणा अली 40 दुश्मन बीठा हुया ख़बर हुई सुणे अली मुर्की चयो अलीअ खे ख़बर न आहे त कंहिंखे ख़बर आहे अलीअ खे जे ख़बर न आहे त कंहिंखे ख़बर आहे कि सोना पो तव्हांखे ख़याल कोन आयो चई तो क़ुरान पढ़ियो ई कोन्हे को अनफुसना व अनफुसकुम तो पढ़ियो ई कोन्हे को लहमक लहमी जिस्मक जिस्मी रूह का रूही दमक दमी तो कुछ ॾिठो ई कोन्हे को जे ॾिसी है त तोखे यकीन अचे है अलीअ खे त कोई न हुयो मुझे महबूब मुस्तफा जा महबूब मां जाना थो हुकुम कर महबूब मुझा मौला तुझो महबूब मुस्तफा अर्ज तो करे इन्हनि खे अखियूं आहिनि पर अखियूं इन्हनि जूं ख़त्म न कजां अखियूं पटियल ई हुजनि पर मां मुस्तफा खे न ॾिसी अखियूं पटियल ई हुजनि मौला नूर ख़त्म न कजान मता सुभाणे दुनिया जो को कातिब लिखे त बेचारा नाबी न हुया इन करे न ॾिसी सघिया मौला नूर हुजनि अखियूं हुजनि बस इन्हनि जी निगाह मुंहिंजे अलीअ ते हुजे मां सुकून सां अॻियां गुज़री वञा कसम थई पंहिंजे पैदा कंदड़ रब जो फिरकिन सिरकिन खां हटी करे जवाब ॾे 40 बीठा हुया या कोन हुया मुख़्तलिफ़ कबीलनि जा हुया या कोन हुया अखियूं हुजनि या कोन हुजनि मुंहिंजो मुस्तफा हिन पाक जिस्म उन जे आॾो लंघियो या न लंघियो जवाब ॾे कंहिं हिक खे बि नज़र आयो चो कोन आयो छो कोन आयो मुस्तफा खे उहो ॾिसंदो आहे जंहिंखे मुस्तफा पाण ॾेखारणु चाहींदो मुंहिंजो महबूब मुस्तफा उनखे नज़र ईंदो आहे जंहिंखे मुंहिंजो मुस्तफा पाण ॾेखारणु चाहींदो आहे पोइ उहो मके में हुजे मदीने में हुजे या सीता शहर में हुजे उहो जबलनि में हुजे या झंगलनि में हुजे सवड़ मथां हुजे या विच मैदान ते हुजे जंहिंखे न यार पाण ॾेखारणु चाहींदो आहे उनखे घर वेठे दर्शन मुंहिंजो महबूब कराईंदो आहे अञा चवण दे चइनी जे अॻियां 40 जे आॾो महबूब गुज़री विया कंहिंखे बि ख़बर कान पई होॾे अबू बकर सिद्दीक़ जे सदाकत ॾे निहार केतिरो पंधु पर घर में सुतो पियो आहे पर यार जे अचण जी खुशबू अबू बकर खे घर में अची रही आहे अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते आहे आख़िरी जुमिलो इन ॻाल्हि जो चवां गौर सां ॿुधिजां जॾहिं महबूब हलिया अबू बकर केॾी महिल अॻियां केॾी महिल पोयां केॾी महिल सॼे केॾी महिल खॿे अबू बकर खां पुछियो वियो ऐं अबू बकर तूं त अदब वारो आहे तूं त इश्क वारो आहे हुज़ूर जे आॾो छो हुज़ूर जे पोयां छो हुज़ूर जे सॼे छो हुज़ूर जे खॿे छो अबू बकर जवाब ॾिनो इन जे करे जो सम्झां पियो त दुश्मन हेॾां ईंदो त भॼी आॾो पियो थिया सम्झां पियो त हेॾां ईंदो भॼी आॾो पियो थिया जेॾी महिल कार वटि पहुते त हुज़ूर खे ॿाहिरि बीहारी यादि कोन आई त दुश्मन अचे न वञे चवे थो इन दुश्मन जो ख़्याल कोन रहियो दिलि में सोचुमि मतां अंदर को
दुश्मन वेठल हुजे अबू बकर अंदर वींदो आ गार के साफ करे ईंदो आ राज उन में कहिड़ो आ बाद में मुझो मुस्तफा वींदो आ गौर सां ॿुधजा दीवाना हबीब जे दीवाने सां अल्लाह कायनात के मैसेज ॾेई रहियो आ त मुझो मुस्तफा पोइ ईंदो आ अबू बकर पहिरीं उते सफ़ाई करे वींदो आ अञा सातन लफ्ज़न में चवां जंहिं दिल में अबू बकर जो प्यार आ उते मुझे मुस्तफा जो डेरो लगदो आ मुझा दोस्त अजीज हुजूर अंदर आया गार में अबू बकर जे हंज में इते भी ही जुमलो चवां तो गौर सां ॿुधजा हुजूर आया जिथों आया खुशबू टेड़ींदा आया कोन टेड़ींदा जवाब दियो हुजूर जो आया तो खुशबू जी महकार हुई कोन था ॻाल्हायो सीता वारो खुशबू जी महकार हुई अच्छा हुजूर जेॾी महिल न गार में अंदर वया तो खुशबू ॿाहिरि हुई या खणी विया गॾु ॻाल्हायो ई कोन था तव्हां ॼण करे ॿुधो ई कुझु कोन अथव खुशबू हुई खुदा जे वास्ते नौजवान सोची पोइ जवाब ॾिजा हुजूर लंघंदा हुया खुशबू थींदी हुई हुजूर गार में गार खुशबूदार हुजूर गार जे दर ते बीठा उहा मिठी खुशबूदार मूंखे ॿुधाए त अबू जहल जा माण्हू हुजूर जे जान जा दुश्मन उन गार जे दर ते आया या कोन आया जवाब ॾियो मां तकरीर खत्म तो कया ज्यादा टाइम न थोड़ा मुखे जवाब दियो गार ते आया या कोन आया पक्की गाल हा वो जरे गार ते आया हुजूर अंदर होया या कोन होया होया भला जिथे गार जे दर ते बीठा होया उते हुजूर बीठा या कोन बीठा पो मुखे जवाब दे जडे गार जे दर ते बीठा उनन खे नक हुयो या कोन हुयो जवाब दियो नक भी हुयो भला उनन खे उन टाइम ते मता जुकाम हुजे जी न जुकाम भी कोन हुयन जुकाम भी न हुयो नक भी मौजूद हुयो हुजूर भी मौजूद हुया खुशबू नक खां महसूस थींदी आ खुशबू कान अची रही आ राज कहिड़ो आ मुझो अल्लाह फरमाईंदो आ मुझे महबूब जे आमद जी खुशबू उन खे हूंदी आ जंहिंजे हिन नक जी ज़रूरत नाहे जंहिंजे दिल वारो खुशबूदार नक खुलियल हूंदो आ मुझो महबूब ईंदो आ मुझो मुस्तफा पेरड़ो पाईंदो आ पर मुंहिंजा यार मुझे हुजूर जी खुशबू उन्हनि खे ईंदी आ छो जंहिंजो नकड़ो कोन ॻाल्हायो जन जो नकड़ो दिल वारो खुलियल हूंदो आ मुंहिंजा दोस्त 10:30 थी विया 15 मिनट ॾींदो वञा ज्यादा टाइम ना वक्त सब के जो कीमती आ अल्लाह ताला तवा के सलामत रखे ए तवा जो कुर्बा जो हेडो पंधड़ो करे आया हो जेके मु वायदे मुताबिक हन सब गालियों छड्या तो वायदे मुताबिक जेके 4 गालियों चयूं हुयम ओहे 4 गालियों पूरी कया छो त मुजा दोस्त अजीज मुजे दोस्तन जने मुजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जी हेडी बड़ी महफिल सजाइया तो उनन के भी खबर पवे त मीलाद जो मकसद छा है मीलाद सा कयो छो आ ए मुजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात बाबरकात जा दीवानो हुजूर फरमायो त कयामत जे डी मां सब खां वेझो कहिजे हुंदुस न धुक्का न हणो न फकीरो जेको ज्यादा का ज्यादा दुरूद पढ़ंदो कहिजे वेझो हुंदुस जेको ज्यादा का ज्यादा है दुरूद पढ़ंदो नंबर पहरे ते मुझा दोस्त अजीज मुझो आका कयामत जे ॾींहुं उन जे करीब हुंदो जेको सब खां ज्यादा दुरूद पढ़ंदो हुंदो ॿिए नंबर ते हलिया मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मां कयामत जे दिहाड़े उन शख्स सां भी गॾु हुंदुस जेको पंहिंजे ॿिनि नियाणियुनि जे ॼमण ते ख़ुशी कंदो छाते खुशी कंदो जेके न्याणी नाहे न वो बासू बासे जॾहिं न तो बास बासी दुआ घुरी मौला न्याणी दे मुक़दर में हूंदी त मिलंदी पर तू दुआ घुर त हुजूर जे सहाबा जे सुन्नत जो सवाब मिली वञे छो त मको साॻियो आ माण्हू साॻिया गलियूं साॻियूं न्याणी ॼमंदी आ बेइज़ती समझी वेंदी आ न्याणी ॼमंदी आ ज़िंदह जलायो वेंदो आ न्याणी ॼमंदी आ पंहिंजे पाण जो कंधु हेठि कयो वेंदो आ लेकिन मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि
अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायो। सब खां पहिरीं इंसानन में इंसानियत मुझे महबूब पैदा कया। हुजूर हिकड़ो ऐलान कयो, हुजूर हिकड़ो ऐलान कयो जंहिंखे अल्लाह बन्याणियूं ॾिनियूं, उन ॿिनि न्याणियुनि जी हुन परवरिश कई। ॿिनि न्याणियुनि जी परवरिश करे करे पंहिंजे न्याणियुनि खे तैयार करे पंहिंजे न्याणियुनि जूं शादियूं कराई। मां मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मां उन जे लाइ ख़ुशख़बरी थो ॾियां त अल्लाह जी ज़ात उन जे लाइ जन्नत खे वाजिब करार ॾेई छॾींदो। कंहिंजे लाइ जन्नत वाजिब आहे? पंजनि पुटनि वारे लाइ, सतनि ॻाल्हाए त सही, सतनि वारनि जे लाइ, 15 वारनि जे लाइ न न। अगर सच तयो आहे पोइ यार रुसे त भले रुसे। पुट जेकॾहिं नेक थियो त अल्हम्दुलिल्लाह रेल में घुमाईंदो, न त जेल अबे जो मुक़दर उहो ई पुट बनाईंदो। सच्ची ॻाल्हि हिन में चिड़ो न मुंहिंजा दोस्तो। जेल मां मुराद छा आहे? पुलिस वारो जेल न। जेकॾहिं पीउ खे अज़ियत ॾींदो, पीउ खे परेशान कंदो, पीउ जो चवणु न वठंदो त पीउ मुंहिंजा दोस्त घर में बि जेल में न हूंदो, ॿियो छा में हूंदो। पर न्याणी लखनि मां का हिकिड़ी बदबख्त हूंदी आहे, न त न्याणी उहा हूंदी आहे जेका जेॾी महिल ईंदी आहे अबे ॾे निहारी त मुंहिंजा जानी बाबा हुकुम कर कहिड़ो हाल आहे। मुंहिंजे हुज़ूर जो सहाबी, ॻाल्हि चढ़ी आई आहे, मुंहिंजे हुज़ूर जो सहाबी आहे। ईमान आणण खां बाद मुझे आका जे आॾो अर्ज़ तो करे, मुंहिंजा आका हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे, मूंखे खिलण थो अचे, पर मुंहिंजा महबूब हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे त मुंहिंजो रोअण नथो बीहे। मुझे मदीने जे मीर फरमायो भई अपोजिट में ॻाल्हियूं आहिनि, हिक ॿिए जा ज़िदहन मामिलो चाहे। चवे थो आका जेका ॻाल्हि खिलण बंदि नथी करे उहा ॻाल्हि तो ॿुधाए। मुंहिंजा आका अञा मुस्लमान कोन थियो हुयुसि, बुतनि जी पूॼा कंदो हुयुसि, सफ़र में पियो वञा, अटो ठाहे तयार करे, मूर्ति ठाहे तयार करे, सॼी वाट इबादत कंदो पियो वञा, सॼी वाट उनखे सजड़ा कंदो पियो वञा, सनम 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 कंदो पियो वञा। तोखे बि सनम प्यारो आहे, उन्हनि खे बि सनम प्यारो हुयो, सनम सनम कंदो। मुंहिंजा आका जबलनि जे विच में पहुची वियुसि, सफ़र मुंहिंजो तवील थी वियो, खाधे पीते जो सामान हलियो वियो। हाणे साहु दिल्लीअ में अची फाथो, खाधे खां सवा वाट कान हुई। दिलि ॾे निहारे चयुमि उन पंहिंजे ठाहियल बुत खे यार ॻाल्हि ॿुधो, माफ़ कजां, अॼु ॾींहं ताईं तुंहिंजी इबादत पे कयमि पर हाणे बुख थो मरां, माफ़ कजां। उन खे ड्राहे गोहे अटो करे मानी खाधमि, अॼु ॾींहं ताईं खिलंदो हा त जंहिंखे रब समझी इबादत पियो कयां, बुख में उन खे भोरा भोरा करे खाई रहियो। आका याद थो जे ॾाढो खिलां थो, ईअं चई साहबी रोअण शुरू कयो। मुंहिंजे हुज़ूर पुछो रोई छो थो? चवे थो आका हिकिड़ी न्याणी हुई, हिकिड़ी न्याणी हुई, मां सफ़र ते वियो हुयुसि, वापार सां गे वियो हुयुसि, मुंहिंजे पोयां न्याणी ॼमी वई। 6-7 महीना मूंखे लॻी विया या साल जो पीरियड लॻी वियो। न्याणी मुंहिंजी समझदार थी वई। मुंहिंजे ज़ाल खे ख़बर हुई मुंहिंजो मुड़ुसु ईंदो, ज़ुल्मनि जा पहाड़ पंहिंजे न्याणीअ जे मथां उछलाईंदो। उन मुंहिंजे न्याणीअ खे मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं सेखारियूं, मुंहिंजा जानी बाबा कणु सेखारियो, मुंहिंजा मिठड़ा बाबा कणु सेखारियो, जीअं तोते खे पढ़ाए। मुझे ज़ाल मुझे न्याणीअ खे ईअं पढ़ायो जीअं मां ॻोठ जे ॿाहिरां पहुतुसि। दोस्तनि मेणा ताना ॾिना, बदनसीब तोखे धी ॼाई आहे, चयो मां पहुचण जो कमु पूरो थो कयां। जीअं घर में पहुतुसि न्याणी मूंखे ॾिसंदी वई, ड्रोड़ंदी अची करे मुंहिंजा जानी बाबा, मुंहिंजा जानी बाबा, मुंहिंजे गलड़नि ते चुमियूं ॾियणु शुरू करे। मां उनखे धिको ॾियणु शुरू कयां, वरी मोटी अचे मूंखे गिराठी पाए, वरी मां उनखे धिको ॾियणु शुरू कयां। आका उहा न्याणी मुंहिंजे हंज में वेहे, मां उछलाए छॾियां। बसि हिकिड़ो इंतज़ार हुयो त ज़ाल हेॾे होॾे थिए त न्याणीअ जो गाटो भञी मारे छॾियां। आका टाइम घणो गुज़री वियो, ज़ाल मुंहिंजी न मिटनि ॾे वञे न माइटनि ॾे। दिलि में ख़्यालु कयुमि हाणे ज़ाल सां बि गेम खेॾां, तव्हां सां बि खेॾंदा आहियूं न गेम, पर ख़ुदा करे छॾ चङी गेम हुजे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर जो सहाबी तो अर्ज़ करे, मुंहिंजा आका ज़ाल खे चयुमि दिलि थी चवे हिकिड़ी न्याणी आहे, ॾाढी मूंखे प्यारी आहे, ॿोली ॾाढी मिठड़ी आहे, हिन खे शहर वठी वञा। ज़ाल ख़ुशि थी, अॼु मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे न्याणीअ खे शहर वठी थो वञे। आका मुंहिंजे नियत में ख़राबी हुई, मां जंग
झंगल में कोडर रखी आयो हुस खडो खड़ खोटण जे लाइ सामान तैयार करे आयो हुस न्याणीअ खे वठी करे जेॾी महिल झंगल में वयुसि वण जे हेठो न्याणीअ खे वेहारियम मां कोडर खणी खड खटण शुरू कई जेॾी महिल खड खोटे थकजी पयुसि पखर वहण शुरू थियो न्याणी डोड़ंदी अचे मूंखे भाकुर पाए मुंहिंजो पखर उघण शुरू करे वरी मूंखे गिराटियूं पाए चुमियूं ॾे मुंहिंजा जानी बाबा हेॾी तकलीफ़ छो थो करी ओ मुंहिंजा जानी बाबा हेॾियूं खॾूं छो थो खणी बाबा तूं थकजी पियो हूंदे पाणी पंहिंजे पीअण वारो मूंखे प्यारे पंहिंजे खाइण वारी शइ मूंखे ॾे मुंहिंजा आका न्याणी मूंसां प्यार पई करे पर मुंहिंजे दिलि जेका पत्थर दिलि बणिजी चुकी हुई न्याणीअ ॾे नफ़रत सां पियो ॾिसां आख़िर ॻाल्हि खुटाईंदे चवे थो आका मूं खॾ ठाहे तयार कई जेॾी महिल मूं पंहिंजे न्याणीअ खे हथनि सां वठी उछलायो त न्याणी निहारे चवे थी ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजा जानी बाबा मूंखे त हिते खॾ में थो छॾी मुंहिंजी जी जल अम्मा मूंखे यादि करे दाहूं कंदी ओ मुंहिंजा बाबा मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे ओ मुंहिंजा बाबा मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे आका मां रहम दिलि न हुयुसि मां पत्थर दिलि बणिजी वियो हुयुसि पंहिंजे ज़िंदह न्याणीअ जे मथां मिटी वराइण शुरू कयमि न्याणी नंढड़ी हुई मिटीअ में ईंदी वई जेॾी महिल मुंढड़ी बची निहारे चवे थी बाबा थकजी पियो हूंदे थोड़ो साह पटे वठे मुझे हुजूर जे सहाबा दे निहार मुसलमान मुझे हुजूर जे दीवानन जे जिंदगी दे निहार आका जेडी मल न्याणीअ इहे जुमला चया ओ मुंहिंजा बाबा थकजी पियो हूंदे घड़ी खन साह पट पोइ भले मुंहिंजे मथां मिटी उछला आका न्याणीअ खे त दफ़न करे आयुसि पर मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जॾहिं खां तूं मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे उन न्याणीअ जो उहो जुमलो यादि ईंदो आहे त मुंहिंजे नेणनि जी निंड हराम थी वेंदी आहे ऐ मुसलमान मक्को साॻियो हुयो हुजूर जे शहर जूं गलियूं साॻियूं हुयूं माण्हू बि साॻिया हुया फ़र्क़ु इहो हुयो त ज़ुबान मुस्तफ़ा मां जॾहिं हिकिड़ो दफ़ो निकितो त ऐ मुसलमानो जेको पंहिंजे ॿिनि न्याणियुनि खे तयार करे पंहिंजे ॿिनि न्याणियुनि खे जवान करे अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर शादी कराईंदो मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां हुजूर आङुरियूं हिलाए चयो त क़यामत जे ॾींहुं लम्मा असाबिअहू यौमल क़ियामा क़यामत जे ॾींहुं उहो मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जन्नत में जीअं मुंहिंजूं आङुरियूं हली रहियूं आहिनि देर एतरी हुई मुझे हुजूर ऐलान कयो सहाबा सारो कतार रोण में शुरू थी वया जंहिं वटि बनियाणी हुयूं उन जश्न शुरू कया जंहिं वटि हिकड़ी हुई रोई चवे तो आका मूं वटि हिकड़ी आ हुजूर फरमायो दुआ करो मौला बी दे जंहिं वटि हिक बिनी हुई उन ताहूं कयूं महबूब मूं वटि कुछ भी ना है हुजूर फरमायो दुआ करो मौला न्याणियूं दे हुजूर सहाबा खां दुआ घुराए उन्हनि खे न्याणियूं रब जे ज़ात अता फरमायो न्याणी ते जेको खुशी कंदो उन जे जन्नत जो ज़िमो मुझे मुस्तफ़ा पाक खणी छॾियो आहे टियों नंबर ये ॿ ॻाल्हियूं ॿुधाए हुजूर फरमा जन्नत में मूंसां गॾु हूंदा केर हिकिड़ो जेको कसरत सां उहो सभिनी खां पहिरीं आहे जेको सभ खां पहिरीं ज़्यादा हा तूं सोचींदे त हे बरेलवी हो बरेलवी हो दुरूद खां सवा ॿी ॻाल्हि यादि ई कान हुअसि नमाज़ बि विसरी वियसि क़ुरान बि विसरी वियुसि रोज़ो बि विसरी वियुसि ज़कात बि विसरी वियसि हज बि विसरी वियुसि सादनि लफ़्ज़नि में जुमिलो चवां पलव में बंदि कजो अगरि को अहिड़ो सवाल करे उनखे चइजो मुंहिंजा मुस्लमान भाउ अल्लाह तोखे सलामत रखे जॾहिं न मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ऐलान नबूवत कयो हो ॿुधाए त उन वक़्तु नमाज़ फर्ज़ हुई चवंदो न रोज़ो फर्ज़ हुयो चवंदो न जिहाद फर्ज हुयो चवंदो न हज फर्ज हुयो चवंदो न ज़कात फर्ज हुई चवंदो न चेस पो सहाबा के हुकुम कहिड़ो हो त जवाब जेकॾहिं आशिक हूंदो त ॾींदो न त फ़कीर मुमताज़ खोसो पाणे जवाब ॾींदुसि त अल्लाह जॾहिं महबूब खे ऐलान नबूवत करायो नमाज़ ख़ुदा खे वणे थी रोज़ो ख़ुदा खे वणे थो हज ख़ुदा खे वणे थो सभु कुझु ख़ुदा खे वणे थो ऐलान रब छो न कयो रब चाहियो छा चाहियो रब चाहे तो हर महफिल में रुग मुझे महबूब जी गाल हुजे रब चाहे तो
हर महफिल में रुगे मुझे हबीब जी गाल हुजे बी गाल करे कोई न किथे बी गाल करे कोई न किथे रुगो मुझे पुंडल जू पियो गालियूं करे रब चाहे तो हर महफिल में रुगो मुझे हबीब जी गाल हुजे मुमताज खोसो या आशिक अली खोसो छो त जवाब तो हेॾीदा जेके दीवाना हूंदा न मुझे महबूब मुस्तफा जा जेके मीलाद जा आशिक हूंदा उहे जवाब ॾींदा त पोइ अल्लाह जे ज़ात सहाबा जी ड्यूटी कहिड़ी लॻाई त जवाब ॾींदो सिर्फ़ हिकिड़ी ड्यूटी हुई मुझे मुस्तफा ते कलमो पढ़ो ऐं मुझे महबूब जो दीदार कयो खलास तवज्जह कर न की नमाज न की रोजो न की ज़कात न की हज रब के प्यारा हन एडा प्यारा हन जो अंदाज़ो ना है पर अल्लाह मुकर्रर को न कया छो न कया रब चाहे पियो मुझे मुस्तफा जा दीवानो कुछ भी न कयो क्योंकि मुझे यार ने ॾिसंदा रहो मुझे महबूब ने ॾिसंदा रहो छो त अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है इसको मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है मुझे मुस्तफा जे चेहरे में मुझे हुजूर जे अखरन में अल्लाह ओहो नूर रखियो सहाबा ॾिसंदा विया उन नूर सां सरशार थींदा विया ॾिसंदा विया भरपूर थींदा विया जेॾी महिल आशिक मजना दीवाना थी विया रब चयो हाणे नमाज़ूं बि पढ़ो हाणे रोज़ा बि रखो हाणे ज़कातूं बि ॾियो हाणे हज बि कयो मौला एॾी देर करे छॾी अल्लाह चवे थो मां ख़ुदा चाहियो मुंहिंजी इबादत बाद में पहिरीं प्यार मुंहिंजे महबूब जो हुजे अल्लाह चयो मूं पंहिंजे इबादत खे पोइते करे छॾियो महबूब जे प्यार खे अॻियां आणे छॾियो जंहिंखे न महबूब जो प्यार मिली वियो उनखे हिकिड़ी निमाज़ जे एवज़ हज़ारे निमाज़ुनि जो सवाबु ॾेई छॾींदुसि उनखे हिकिड़े रोज़े जे एवज़ ज़िंदगीअ जा रोज़ा ॾेई छॾींदुसि पर जिन मुंहिंजे मुस्तफा सां प्यार नथो करे पियो कुकड़ वारा ठुंगा हाणे मां रब हिकिड़ी बि कोन मञींदो वक्त कोने को न त खोले खोले मां अर्ज कया बे नंबर ते मुझा दोस्त अजीज नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंजे नाले फरमायो त क़यामत जे ॾींहुं मूंसां गॾु हूंदो जो जेको ॿिनि न्याणियुनि जी दुआ घुरे ॿिनि न्याणियुनि खे तयार करे को न ॻाल्हायव अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर शादी कर अदो बदो छॾे ॾियो मुस्लमानो ए नौजवानो बहराड़ी जे रहण वारो ई जेको अदो ऐं बदो कयो अथव न मां बि ॾेई थो मूंखे बि ॾे ईअं न कयो इहो मुआवज़ो आहे इहो मुआवज़ो तलब न कयो हा पंहिंजे भाउ खे ॾियो था अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर ॾेई छॾियो उन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी कंडीशन न रखो त मां तोखे थो ॾियां तूं मूंखे ॾे अॼुकल्ह दौरे जदीद में ॾिसो पिया जन बि अहिड़ा रिश्ता कया आहिनि त 999 कमो पेश नाकाम थिया आहिनि को हिकिड़ो कामयाब थियो आहे हिकिड़े जी ज़िंदगी वञे त सभिनी जी ज़िंदगी हली वञे छो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी रज़ा इन में आहे त अल्लाह जे रज़ा ख़ातिर तोखे रब पैसा वठी कान ॾिनी आहे तोखे मूमल रब फी सबीलिल्लाह पंहिंजे रज़ा जे ख़ातिर ॾिनी आहे तोखे अल्लाह पाण राज़ी थी ॾिनी आहे तूं अल्लाह जे रज़ा ख़ातिर ॾे ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजे न्याणीअ जी ज़िंदगी खे जन्नत बनाए थो या नथो बनाए चओ इंशाअल्लाह ताला ईअं कंदासीं तव्हां जॾहिं न अल्लाह जे रज़ा जे लाइ ॾींदव त अल्लाह कंदो तव्हांखे बि रब जे रज़ा वारियूं मिली वेंदियूं यादि रखो अञा अॻियो जुमिलो चवां नाराज़ न थींदो जेको कणक पोखींदो उहो कणक खणंदो या मुंग कोन था ॻाल्हायो फ़ाइदो थींदो जेको कणक पोखींदो उहो कणक खणंदो जेको कमंद पोखींदो उहो फुटी कोन खणंदो को यादि रखी छॾे जेका न तुंहिंजे निकाह में आई आहे उहा बि त कंहिंजी न्याणी आहे न उहा बि त कंहिंजी धी आहे न वरी जवाब ॾे मूंखे उहा बि त कंहिंजी न्याणी आहे न पोइ जिन तूं उनखे ॾुखियो कंदे उहा न मुल्ह ॾे तावीज़ लाइ वेंदी कारा कुकड़ ऐं कारा ॿकर पे विसा विराईंदी या उनजो अबो पियो मुल्ह ॾे वेंदो मूंखे जवाब ॾे उनजे अबे जे दिलि ते ॻाल्हि ॻरी गुज़रंदी या कान गुज़रंदी हिकिड़े मिंट लाइ तसवुर कंदो कर जेॾी महिल न पंहिंजे घर वारीअ खे ॾुखियो थो करी हिकिड़े मिंट लाइ तसवुर ज़रूर कंदो कर त रब तोखे बि न्याणी ज़रूर ॾींदो
जरूर तसवुर कंदो कि रब तोखे बि न्याणी जरूर ॾींदो कदुरु पोइ थींदी जॾहिं तोखे न्याणी ॼमंदी ऐं पोइ जेकॾहिं तुंहिंजे न्याणीअ सां तुंहिंजो न्याणो न अहिड़ो हशर करे जेको तूं कंहिंजे न्याणीअ सां करे रहियो आहीं पंहिंजे हाम ते हथ रखो ॻाल्हि गरी गुज़रंदी आहे सवली हुज़ूर जे सहाबीअ जी ॻाल्हि ॿुध हुज़ूर जो सहाबी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कतादा नालो आहे जंग जे मैदान में हज़रत कतादा जी अखि निकिरी वई छा निकिरी वई हज़रत कतादा जी अखि निकिरी वई अखि हथ ते खणी हुज़ूर जे आॾो आयो मुंहिंजा आका मुंहिंजे अखि खे सलामत कयो मुंहिंजे आका निहारे फरमायो कतादा जी मुंहिंजा आका अल्लाह जे रज़ा में राज़ी थी इन अखि जे एवज़ जन्नत जी बिशारत वठ ख़बर थी हुज़ूर खे ग़ुलाम खे ख़बर हूंदी आहे त मालिक खे राज़ी कीअं कबो आहे मुंशीअ खे ख़बर हूंदी आहे त ज़ुल्फ़कार खोसे खान खे राज़ी कीअं करणो आहे इहा ॻाल्हि सची आहे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हारीअ खे ख़बर हूंदी आहे त ज़मींदार खे राज़ी कीअं कबो आहे मज़दूर खे ख़बर आहे त चौकी खे ठेकेदार खे राज़ी कीअं कबो आहे ग़ुलाम खे ख़बर आहे त आका खे राज़ी कीअं कबो हज़रत कतादा खे ख़बर पइजी वई अॼु रहमत जो दरिया जोश में आहे अर्ज़ थो करे आका मुंहिंजा आका मां त रब जे रज़ा में राज़ी आहियां पर हिकिड़ो अर्ज़ आहे हुज़ूर फरमायो चवे थो आका मुंहिंजी जेका घर वारी आहे न उहा मूंसां ॾाढो प्यार कंदी आहे छा थो चवे आका मुंहिंजी जेका घर वारी आहे उहा मूंसां ॾाढो प्यार कंदी आहे हुज़ूर मुर्कनि था पक थी वियसि त रहमत जो दरिया जोश में आहे चवे थो आका मां न घर वेंदो आहियां मूं ॾे निहारे चवंदी आहे कतादा अलाह से तुंहिंजे अखियुनि में केॾो न रोब ॾिनो आहे कतादा अलाह से तुंहिंजे अखियुनि खे केॾो न सुहिणो बनायो आहे कतादा तुंहिंजे चेहरे ते अखियूं तुंहिंजियूं अहिड़ियूं आहिनि जो मुंहिंजूं दिलि मोहे थी वञनि आका पोइ जे मां हिकिड़ी अखि सां वेंदुसि त मुंहिंजे घर वारीअ जी मथां दिलि शिकस्ता थी वञे ग़ुलाम खे ख़बर आहे त आका कीअं राज़ी थींदो आहे ही उहो आका आहे जेको चवे थो खैरुकुम खैरुकुम लि अहलिही व अना खैरुकुम लि अहली जे हुज़ूर फरमायो